जैकाबाद मां रिपोर्ट करे पियो ब्यूरो चीफ वसीम इकबाल। ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन जैकाबाद तरफां सूबाई सर ते सरकारी मुलाज़िमनि जे ईंदड़ बजट में महंगाई जे हिसाब सां पगारनि में वाध लाइ मज़दूरनि जी उजरत में इज़ाफ़े लाइ टाइम स्केल ग्रुप इंश्योरेंस रेल कैडर जे अपग्रेडेशन ऐं यूनियन तरफां ॾिनल चार्टर ऑफ डिमांड जी मंज़ूरी लाइ जैकाबाद में एपका तरफां ज़िला नायब सदर सज्जाद सूमरो, नायब सदर मजीद सर्किल, जनरल सेक्रेटरी मुराद सूमरो, मोहम्मद अली लाशारी, रहीमुल्लाह खान अबड़ो, आगा गुलाम मुस्तफ़ा पठान, खान खासकेली, ज़मीर सूमरो, अब्दुल लतीफ़ मीरानी, अल्ताफ़ पंवर, अब्दुल नबी लाशारी, इमरान मीरानी, खान मोहम्मद सरकर, GM खोखर ऐं ॿियनि जी अॻवानी में DO सेकेंडरी ऑफिस खां मुज़ाहिरो कयो वियो, जेको मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो प्रेस क्लब पहुतो। जंहिंखे अॻवान ख़िताब कंदे चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मुराद अली शाह तरफ़ां पगारनि में वाध ऐं मुलाज़िमनि खे रिलीफ ॾियण समेत अपग्रेडेशन ग्रुप इंश्योरेंस समेत जेकी वाइदा कया हुआ उहे फौरी तौर मंज़ूर कया वञनि ऐं पगारनि में 200% इज़ाफ़ो कयो वञे ऐं महांगाई ख़तमु कई वञे। जेकॾहिं मुतालबा मंज़ूर न थिया त 10 तारीख़ ते कराचीअ में वज़ीर आला हाउस अॻियां सख़्तु एहतिजाज कयो वेंदो, जेको मुतालबनि जी मनता ताईं जारी रहंदो। मेडिकल अलाउंस एतिरो न आहे जेको असांजा बचा पलनि, इन जे करे असीं गवर्नमेंट खां मुतालबो कंदासीं। ख़ासि करे बिलावल ज़रदारी साहब जे पंहिंजे इलेक्शन मेन्यू में बि ॿुधायो त असां मुलाज़िमनि जूं पगारूं वधाईंदासीं, छो त मुलाज़िमनि खे जेके मुआशी चैलेंजिस आहिनि उनखे मद्देनज़र रखंदे मुलाज़िमनि जूं जेको आहे सो समूरियूं तकलीफ़ूं दूर कयूं वञनि। जेके रिटायर मुलाज़िम थियनि था उन्हनि जो बि जेको आहे सो ऑनलाइन सिस्टम कयो वञे, के पंजाब में आहे जेको आहे हिते सिंध में इहो न आहे, सिंध में रिटायर्ड मुलाज़िमनि खे रुलाइनि था पिया ऐं जेके फिक्स जेके पगारनि ते मुलाज़िम आहिनि उन्हनि खे बि रेगुलर करे उन्हनि खे बि जेको आहे सो स्केल ॾिनो वञे ऐं जेके मुलाज़िम ऑनलाइन कोन्हनि, जीअं लोकल गवर्नमेंट आहे उहे असांजा दोस्त ऑनलाइन पगारूं कोन था खणनि, असां इहो बि सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कंदासीं त उन्हनि खे बि ऑनलाइन करे उन्हनि खे थ्रू ट्रेजरी जे पगारूं ॾिनियूं वञनि। दोस्तो गर्मी बि वधीक आहे, असांजे करे मुख़्तसिर कंदासीं। असां इहो दोस्तनि खे ॿुधाइण था हलूं त असांजो 23 तारीख़ जो प्रोग्राम आहे पूरे ज़िले हेडक्वार्टरनि में, पूरे सिंध में आहे, उन खां पोइ 27 तारीख़ आहे, उन खां पोइ 3 तारीख़ आहे ऐं आख़िरी असांजो 10 तारीख़ CM हाउस में धरणो आहे। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं सभई हुते हलो, सभिनी जे हक़नि जी ॻाल्हि आहे, हलो त गॾु थी करे सभु वरी पंहिंजा हक़ वठूं, न त हुकुमरान असांखे इहे हक़ कोन ॾींदा, जेतिरे ते असां रोडनि ते कोन निकिरंदासीं असांखे हक़ कोन ॾींदा। इन जे करे सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे। पेंशन जेको आहे सो इहो सिस्टम आहे इहो ख़तमु करनि, महिरबानी करे ऑनलाइन पेंशन कई वञे। सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी, उस में आया तव्हांजा लख महिरबानी।